ڪنڌڪوٽ लॻ जागीराणी चाचड़ बिरादरी ॿिनि धुरनि में पुराणो तकरार ॿीहर भड़की थियो। धुरनि ने जदीद हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। फायरिंग में 3 ॼणनि जे मारिजी वञण जा इतला आहिनि, जॾहिं त 4 ॼणनि जे ज़ख़्मी थियण जा इतला बि आहिनि। फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। लाश वाक़े वारे हंधि पियल आहिनि। पुलिस न पहुती। वधीक खूनारेज़ी वधण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। अब्दुल ख़ालिक चाचड़ जी रिपोर्ट मूजिबि क़ंधककोट लॻ दुरानी मार थाणे जी हद कचेवार इलाइक़े में जागीराणी चाचड़ बिरादरी जी 2 धुरनि में पुराणो तकरार ॿीहर भड़की थियो। धुरनि हिक ॿिए मथां जदीद हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। फायरिंग के नतीजे में गोलियूं लॻण सबबि चाचड़ बिरादरी जा 2 ॼणा शबीर चाचड़ पुट अलावरायो चाचड़ ऐं अनवर चाचड़ पुट राज़न चाचड़ ऐं जागीराणी बिरादरी जो अमाला जागीराणी समेत 3 ॼणनि जे क़त्ल थियण जा इतला आहिनि, जॾहिं त ग़ुलाम क़ादिर चाचड़ समेत 4 ॼणनि जे ज़ख़्मी थियण जा इतला पिण आहिनि। फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। लाश वाक़े वारे हंधि पियल आहिनि। अहिड़ो इतला पुलिस खे ॾिनो वियो आहे, पर पुलिस हिन वक़्त ताईं वाक़े वारे हंधि न पहुती आहे। वधीक खूनारेज़ी वधण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। ॿई धुरियूं मोर्चा बंदि थी वियूं आहिनि।